नौशरो फिरोज मामा के खबर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ सिंधी अदबी संगत शाखा नौशरो फिरोज पारां मासूम प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ लाइ प्रेस क्लब नौशरो फिरोज ॾाढो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें ज़िला राब्ता सेक्रेटरी एम ज़फर ट्रगल, ज़िलई इलेक्शन कमेटी मेंबरनि सुभान सोज़ जतोई ऐं अमजद मेमन समेत शाखा नौशरो फिरोज जे उहिदेदारनि मेंबरनि सागर यूसुफ, मंगी यूनुस, राजपर अली नवाज़ सोलंकी, असद विस्तरो, शाहिद चन्ना, खादिम सियाल, साहिफ नतीकुर रहमान विस्तरो, इम्तियाज़ सूमरो, फरीद लाशारी, सुहेल मंगी, सुहेल राजपर ऐं ॿियनि शिरकत कई। अॻवाननि चयो त मासूम प्रिया कुमारी जिन बे ज़ालिमनि हथनि में आई आहे उन्हनि खां बाज़ियाब कराए मां हवाले कई वञे, जेका 3 सालनि खां वधीक ॾुखनि में गुज़ारे रही आहे। हुननि चयो त सिंध में अॻवान धाड़नि ऐं फुरनि में भोतारनि जा वाठा मुलविस आहिनि, जिन जी सरपरस्ती सबबि सिंध में ॾींहों ॾींहुं बदमनी वधंदी पई वञे। उन ते कंट्रोल कयो वञे ऐं बिना फ़र्क़ जे ॾोहारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे अगवा कयल सभु मुग़वी बाज़ियाब कराया वञनि। मासूम प्रिया कुमारी के